नाज़रीन अहम ख़बर शेयर कंदासीं लाड़काणो खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे हैदर अली सुरैयो जी गुज़िरियल 2 सालनि खां भैंस कॉलोनी जो रोड मुकम्मल न थी सघियो। तरक़ियाती कमनि में बि वॾे पैमाने ते रिकॉर्ड करप्शन। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे अॻुवान लियाकत उमराणी इरादो न्यूज़ टीम सां ॻाल्हाईंदे चयो त भैंस कॉलोनी मालपीड़ी वारे डबल रोड मुकम्मल तौर ख़राब बणियल आहे। तरक़ियाती कमनि में बि सुस्त रफ़्तारी हली रही आहे। इलाइक़े वासियुनि लाइ पिणु ॾुखियायूं आहिनि। रोड ते नाक़स मटीरियल इस्तेमालु थींदो पियो अचे। रोड मथां नाक़स मटीरियल वारो कमु हली रहियो आहे। अवाम मथां ॼण सिंध गवर्नमेंट इलाइक़े वासियुनि ते ॼण वॾो अहसान करे रही आहे। ऐं जॾहिं ठेकेदार सां मिलण जी कोशिशि कई त ठेकेदार मिलण खां लवाईंदो रहे थो। ऐं पेटी ठेकेदार यानी लेबर जे इंचार्ज जो चवणु आहे त 60% कमीशन ऐं रिश्वत में हलिया था वञनि। बाक़ी पैसा जेके बचंदा आहिनि उन्हनि में इहो ई त कमु थींदो आहे। हिन आला ऑफिसरनि तोड़े डीसी ऐं कमिश्नर लाड़काणे खां मुतालबो कयो त रोड सां थींदड़ ज़ुल्म ऐं राशि ठेकेदारनि ख़िलाफ़ इंक्वायरी कराई वञे ऐं भैंस कॉलोनी मालपीड़ी रोड ते थींदड़ तरक़ियाती कम जो जाइज़ो वठी अवाम सां इंसाफ़ कयो वञे। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।